अखर जो नालो ते बुनियादी लफ़्ज़ अथसि तारो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, सिंधी पटी हिकु आहे, 10 उन जा आवाज़ आहिनि ऐं उन पटीअ में 52 अखर आहिनि। इन पटीअ में 11 अखर जुदाई वारा आहिनि ऐं 41 अखर जकड़ींदड़ आहिनि। अॼु जे अखर जो नालो ते आहे ऐं बुनियादी लफ़्ज़ तारो अथसि। तारे खे सिंधीअ में तारो चइबो आहे, उर्दूअ में सितारा चइबो आहे, अरबीअ में नजम चइबो आहे, इंग्लिश में स्टार चइबो आहे। अदद वाहिद हिकु सितारो, अदद जमा सितारा। अॼु जा लफ़्ज़ आहिनि ते सां शुरू थींदड़। तलवार, तितर, तिखो। अचो त हाणे ते खे लिखणु सिखूं। ते खे बि बे वांगुरु भे वांगुरु लिखिबो आहे। सिट खां थोरो मथो छिके, हेठि आणे सिट जे मथो छिके ऐं एतिरो ई मथे कबो जीअं अॻियो हिसो मथे आहे तीअं पोयों हिसो मथे थींदो। 2 टुपका मथो थींदसि। हिन जा टुपका बि इंसानी चहिरे में जीअं अखियूं आहिनि ईअं हूंदा। बुनियादी लफ़्ज़ अथसि तारो। लफ़्ज़ जे शुरूआत में ते खे हीअं लिखिबो आहे। लफ़्ज़ जे विच में ते खे हीअं लिखिबो आहे। हितां आवाज़ मिलियल हूंदसि, हिते कट करोसि, 2 टुपका मथां ॾिबसि। आख़िर में ते अॻियां आवाज़ मिलियल हूंदो, जीअं वॾी पटीअ में ते लिखियल हूंदो आहे ईअं ई लिखिबो। ते सां कीअं लिखिबो आहे? ते तितर, भे ते रे, भेतर। लफ़्ज़ जे आख़िर में ते ईअं लिखिबो भित। लफ़्ज़ जे मुंड में ते हीअं लिखबी, विच में हीअं लिखबी, आख़िर में ते सॼी मुकमिल लिखबी। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़। अॼु जो जुमिलो आहे जंहिंखे 4 ज़बानुनि में तव्हांखे ॿुधाइबो। सिंधीअ में जुमिले खे पढ़िबो ही तारो आहे, उर्दूअ में पढ़िबो ये सितारा है, अरबीअ में पढ़िबो हाज़ा नजम, इंग्लिश में पढ़िबो दिस इज़ स्टार। इहो हिकु जुमिलो जंहिंखे 4 ज़बानुनि में ॿुधाए। सिंधीअ में अंग ॿुड़ी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। उर्दूअ में 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। अरबीअ में 0, वाहिद, इस्नान, सलासत, अरबियत, खमसत, सितत, सबत, समानत, तिसत, इशरत। इहे हुआ अरबीअ में। हाणे ॿुधाईंदुमि अंग्रेजीअ में। 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। इहे हुआ अंक जेके 4 ज़बानुनि में तव्हांखे पढ़ी ॿुधायासीं। हाणे ॿुधाईंदासीं तव्हांखे हिकु इबारत लतीफ़े जी शिकिल में। हिकु अगवा कंदड़ हो जंहिं हिकु औरत खे अगवा कयो। औरत खे अगवा कंदड़ उन जे मुड़ुस ॾे फ़ोन करे ऐं चयो त मां तव्हांजी घरवारीअ खे अगवा कयो आहे, निशानीअ तौरु हिन जी मां आङुर तव्हां ॾे मोकिलियां थो, सबूत तौरु। उन फ़ोन ॿुधी ऐं तकड़ में जवाबु ॾिनो, आङुर जो सबूत पको न आहे।
हिन जी ज़बान मोकिलियो त मूंखे ख़बर पवंदी। इहो हो अॼु जो लतीफ़ो ऐं हिन खे कहाणी चई सघिजे थो, इबारत बि चई सघिजे थो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। अखर जो नालो ते बुनियादी